अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पागल खान मुल्क जो अहिड़ो खानो ख़राब कयो आहे जो ॾुखियाईनि सां पार थींदासीं। माण्हुनि अहिड़े बेवकूफ़ खे वज़ीर आज़म करायो जंहिं वटि का सोच ई न आहे। हू अॼु बि सम्झे थो त क्रिकेट खेॾी रहियो आहियां। हू कंहिं न कंहिं तरीक़े सां हुन जाइ ते वापसि अचणु घुरे थो जितां खेसि नेकाली ॾिनी वई हुई। विहाड़ी में तकरीब खे ख़िताब दौरान आसिफ ज़रदारी चयो त पाकिस्तान डिफॉल्ट करे वियो त फ़र्क़ु न पवंदो। जापान, अमेरिका ऐं बर्तानिया बि ॾेवाली खे मुंहुं ॾिनो आहे। हुन चयो त इस्लामाबाद जा कामोरा नथा सम्झनि, वक़्तु ईंदो त रुॻो असां फ़ैसिला कंदासीं ऐं मुल्क अॻिते वधंदो। आसिफ ज़रदारी चयो त हीअ मुल्क कंहिं हिकु तबके जो न पर असां सभिनी जो आहे। असांखे मौक़ो मिलियो त समूरनि सूबनि जा मसइला हल कंदासीं। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त ग़रीब जी दां अलाह ज़रूरु ॿुधंदो आहे। अलाह जे घर में देरि आहे पर अंधेर न आहे। असांखे मौक़ो मिलियो त सभु कुझु ठीकु करे छॾींदासीं। इस्लामाबाद, लाहौर, पेशावर ऐं बलूचिस्तान खां पोइ सिंध हाई कोर्ट मां बि पीटीआई खे वॾो रिलीफ मिली वियो। सिंध हाई कोर्ट कराची जे 9 तकनि ते नंढी चूंड बाबति नोटिफिकेशन ते अमल खां रोके छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख जी सरबराही में 2 रुकनी बेंच जी आॾो पीटीआई जे 9 क़ौमी असेंबली मेंबरनि जी इस्तीफ़ानि जी मंज़ूरी ख़िलाफ़ ऐं नंढियूं चूंडूं रोकाइण बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। पीटीआई जे वकील पंहिंजे मौक़िफ़ में चयो त लाहौर, पेशावर, इस्लामाबाद ऐं बलूचिस्तान में बि साॻियुनि ई दरख़्वास्तनि ते हुकुम अमतना मिली चुको आहे। अदालत सूबे में 16 मार्च ते 9 तकनि ते थींदड़ नंढी चूंड वारो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो, जॾहिं त 25 मार्च ताईं हुकुम अमतना जारी करे छॾियो। दरख़्वास्त तारीख़ जे 9 क़ौमी असेंबली मेंबरनि तरफ़ां दाख़िल कई वई हुई। ॿुधणी खां पोइ पीटीआई सिंध जे सदर ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी चयो त 11 अप्रैल ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं, 17 जनवरी ते स्पीकर तरफ़ां इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। स्पीकर पंहिंजे हलफ़ बरदारी खां अॻु इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं। अपोज़िशन अॻवान जो नंबर आयो त इस्तीफ़ाऊं मंज़ूर कयूं वयूं। पार्टी हुकूमत ते ज़ोर ॾियण जे लाइ इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। अली ज़ैदी वधीक चयो त लाहौर, इस्लामाबाद समेत ॿियनि अदालतनि हुकुम अमतना ॾिनो आहे त हाणे सिंध हाई कोर्ट बि हुकुम अमतना जारी करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त मुल्क जा फ़ैसिला अना जे बुनियाद ते न आहिनि थींदा। अना ते थींदड़ फ़ैसिला मुल्क खे ॿोड़े छॾींदा आहिनि। जन खे राह जो एजेंट चवंदा हुआ, अॼु उन्हनि सां गॾु घुमी रहिया आहिनि। असां MQM सां चूंडनि में इताद में न हुआसीं। चूंडनि खां पोइ हुकूमत में शामिल थियासीं। असां कंहिंजा बि केस ख़तम न आहिनि कया। हुन वधीक चयो त इमरान ख़ान ते केसनि जी सेंचुरी मुकमल थियण वारी आहे। सॼे मुल्क में अॼु शब बारात निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। हूअं त शहबान अल मुअज़्ज़म जो सॼो महीनो बरकतनि वारो आहे, पर शहबान अल मुअज़्ज़म जी 15हीं राति खे शब बारात चयो वेंदो आहे। शब जी माना आहे रात ऐं बारात जी माना आहे छोटकारो। रिवायत में आहे त हिन राति रब पाक जूं पंहिंजी मखलूक मथां ख़ुसूसी रहमतूं हूंदियूं आहिनि ऐं हिन भलारी राति जे सदके केतिरनि ई गुनाहगारनि जा गुनाह बख़्श कया वेंदा आहिनि। हिन राति जे हवाले सां चयो वञे थो त हिन राति समूरी साल में थींदड़ समूरनि कमनि, उरूज, ज़वाल, कामयाबी, नाकामी, रिज़्क़ में तंगी, मौत, हयात ऐं ॿियनि कमनि जी फ़हरिस्त जोड़ी वेंदी आहे ऐं फ़रिश्तनि खे पंहिंजनि कमनि जे हवाले सां विराए ॾिनी वेंदी आहे। उन हवाले सां मग़रिब जी निमाज़ खां पोइ 6 नफ़िल अदा कया वेंदा आहिनि। इबादत जो सिलसिलो सॼी राति जारी रहंदो, जंहिं में रब पाक जे आॾो गुनाहनि जी तौबा, बख़्शिश ऐं मग़फ़िरत, ईमान ऐं सलामती, रिज़्क़ जी कुशादगी, आफ़तनि, मुसीबतनि, मोहताजी, तंदुरुस्तगी, सेहत व आफ़ियत, आलिम इस्लाम पाकिस्तान जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। उन खां अलावा फ़ौत थी वेंदड़नि जा वारस संदन क़बरनि ते फातिहा ख़वानी जे लाइ क़ब्रिस्तान जो बि रुख़ कंदा आहिनि। दहशतगर्दी जी अंतवारी ख़ुसूसी अदालत घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। गोजरानावाला में दहशतगर्दी जी अंतवारी ख़ुसूसी अदालत राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ इंडस्ट्री एरिया गुजरात जे थाणे में दाख़िल कयल केस जी ॿुधणी कई, जंहिं में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह पेश न थियो। संदसि वकीलनि हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त दाख़िल कंदे चयो त हुकूमत मामलनि सबबि राणा सनाउल्लाह अॼु अदालत में पेश न थियो थी सघे। ईंदड़ पेशीअ ते हाज़िरी खे यकीनी बणाईंदो। SHO ऐं DSP अदालत में पेश थिया ऐं अदालत सगोरी खे वारंट जे अदम तहमील खां आगाह कयो।
दहशतगर्दी जी अंतवारी अदालत केस जो फैसलो ॿुधाईंदे राणा सनावला जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया ऐं डीपीओ गुजरात खे राणा सनावला खे 28 मार्च ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। अदालत चयो त जवाबदार जे वकीलनि पारां पेश थियण मां ख़बर पवे थी त राणा सनावला खे अॼु केस जी ख़बर हुई। पुलिस अदालत खे ॿुधायो त उन्हनि राणा सनावला खे फैसलाबाद ऐं इस्लामाबाद में ॻोल्हियो पर हूअ न मिलियो। गुज़िरियल साल अगस्त में राणा सनावला खिलाफ गुजरात में अदलिया के धमकाइण जो केस दाख़िल किया वियो हो। उन वक्त जे सूबाई घरू वज़ीर कर्नल रिटायर्ड हाशिम डोगर ॿुधायो हो त गुजरात जी इंडस्ट्रियल एरिया थाणे में वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला खिलाफ मौजूद अदलिया ऐं सरकारी ऑफिसरनि खे ड्रिजाइण ऐं धमकियूं ॾियण खिलाफ पुलिस दहशतगर्दी जी FIR दाख़िल कई हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जा गिरफ्तारी वारंट वसूल कराइण जे लाइ लाहौर ईंदड़ इस्लामाबाद पुलिस शिबली फराज समेत 150 नामालूम कारकुननि खिलाफ केस दाख़िल करे छॾियो। उहो केस सेक्रेटेरिएट थाणे इस्लामाबाद जे SHO नदीम ताहिर जी मुदत में रेसकोर्स थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। FIR मूजिब SHO इस्लामाबाद नदीम ताहिर एडिशनल सेशन जज इस्लामाबाद तरफां जारी कयल गिरफ्तारी वारंट खणी इमरान खान न्याज़ी जी रहायशगाह ज़मान पार्क लाहौर पहुतो। FIR में चयो वियो आहे त शिबली फराज ग़लत बयानी कंदे सरकारी कम में मुदाख़लत कई ऐं लिखी ॾिनो त इमरान खान न्याज़ी उते मौजूद न आहे। उन मौक़े ते ॾंडनि सां लेस 100 खां 150 कारकुननि खे रोके रखियो ऐं जान खां मारण जूं बि धमकियूं ॾिनियूं। पंजाब के अगूणे वडे वजीर उस्मान बुज़दार ऐं फराह गोगी खिलाफ जांच दौरान लाहौर डेवलपमेंट अथॉरिटी LDA जे रिकॉर्ड मां प्लाट जा फाइल गायब थियण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिब उस्मान बुज़दार ऐं फराह गोगी मुबैना तौर ते पोश इलाइक़े में करोड़नि रुपयनि जा प्लाट्स ख़रीद कया। प्लाट्स केतिरे में ख़रीद कया विया उन जे बारे में ॿियनि तफ़सीलनि जो रिकॉर्ड गायब थी वियो आहे। एंटी करप्शन LDAC 2 अरब रुपयनि जी मालियत बाबत मामले जा फाइल गायब थियण ते जवाब तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब 150 प्लाट जा फाइल LDA जे रिकॉर्ड मां गायब थिया आहिनि। हिक ई शख्स जे नाले 100 फाइल पावर ऑफ अटार्नी जे ज़रिए मुंतकिल कराया विया। एंटी करप्शन खाते डायरेक्टर जोहर टाउन ऐं डायरेक्टर हाउसिंग मौज़म रशीद खे सुभाणे तलब करे वरितो आहे। IG पंजाब डॉक्टर उस्मान चयो आहे त इमरान खान जी गिरफ़्तारी कानूनी अमल आहे ऐं अदालत हुकुम ॾिए थी त उनखे पूरो कंदासीं। साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे IG पंजाब चयो त इमरान खान खे अगूणे वज़ीर आज़म जे प्रोटोकॉल खां वधीक सिक्योरिटी ॾिनी पई वञे। उहो जॾहिं हाई कोर्ट में पेश थियो तॾहिं बि उते सिक्योरिटी जो वॾो इंतज़ाम कयो वियो हो। हुन चयो त पुलिस अदालत जो नोटिस खणी कंहिं वटि वेंदी आहे उन लाइ इस्लामाबाद पुलिस सां जेको थियो उन जी कानूनी कार्रवाई बणिजे थी जेका थी रही आहे। IG पंजाब चयो त इमरान खान जी गिरफ़्तारी कानूनी अमल आहे। अदालत हुकुम ॾींदी त उनखे पूरो कंदासीं। पंजाब पुलिस जे सरबराह वधीक चयो त पंजाब में दहशतगर्दनि तरफ़ां थ्रेट्स ईंदा रहंदा आहिनि। असांजी पॉलिसी थ्रेट्स खे हिट करण जी आहे। PTI जे सीनियर अगवान फवाद चौधरी ऐं शाह महमूद कुरैशी खिलाफ हिकु ॿियो केस दाख़िल कयो वियो आहे। केस नंबर 373 सब इंस्पेक्टर मोहम्मद वसीम जी मुदत में रेसकोर्स थाणे लाहौर में दाख़िल किया वियो। FIR में केस दाख़िल करण जो सबब शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी जी ज़मान पार्क में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान थियल रश सबब केनाल रोड ब्लॉक थियण लिखियो वियो आहे। वधीक उहो त फवाद चौधरी चिड़ ॾियारींदड़ तकरीर कई। हुन अवाम खे पाकिस्तान जी हुकूमत ऐं रियासती इदारनि खिलाफ भड़कायो। केस में रोड ब्लॉक धमकियुनि चिड़ ॾियारींदड़ तकरीर समेत ॿिया कलम शामिल किया विया आहिनि। जॾहिं त FIR में उहो बि चयो वियो आहे त फवाद चौधरी रियासती इदारनि ते क़त्ल जी मनसूबाबंदी जो बि इल्ज़ाम लॻायो आहे।